तव्हां कंहिंजे लाइ कृतज्ञ आहियो? छा तव्हां नंढी नंढी ॻाल्हियुनि लाइ परमेश्वर खे धन्यवाद ॾींदा आहियो? मां हिकु ॾींहुं सोचां पई उन्हनि माण्हुनि लाइ जेके हली फिरी न सघंदा आहिनि ऐं जिन खे इस्तेमालु करणी पवंदी आहे। अधु राति जो बि बिस्तर खां उथण लाइ बाथरूम वञण त हुननि खे ज़रूरत पवंदी आहे। इहो मां चवंदी आहियां परमेश्वर जो धन्यवाद जेको मां हली फिरी सघंदी आहियां। परमेश्वर जो धन्यवाद जेको मां ॾिसी सघंदी आहियां, ॿुधी सघंदी आहियां, हली सघंदी आहियां। परमेश्वर जो धन्यवाद जेको मुंहिंजे जीवन में फल थो ॾे। एॾो ॾाढो कुझु आहे कृतज्ञ थियण लाइ। असां जेतिरो कृतज्ञ थींदासीं ओतिरो ख़ुशि रहंदासीं ऐं शैतान गुस्सो थींदो। धन्यवाद कयो, चओ त इहो असांजे जीवन जो नियम हुजे। मुंहिंजे हिसाब सां असां पंहिंजो पाण खे ऐं पवित्र आत्मा खे परमेश्वर खे ॾेई छॾियूं। वचन 25:1 में लिखियलु आहे ऐं चवणो आहे, हे चऊं आहे मां पंहिंजो मन तुंहिंजे हवाले थो कयां। रोज़ सुबुह जो उथी करे इहो मुश्किल थींदो आहे, वेही करे बि करणु, गोॾनि ते वेही करे बि चवणु ऐं हथु मथे करे चवणो आहे। हीअ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजा ॿई हथ मथे करे चओ ऐं प्यार सां चओ, मां हाज़िर आहियां प्रभु, मां तव्हांजो आहियां। मुंहिंजो मुंहुं इस्तेमालु कयो, मुंहिंजो मन इस्तेमालु कयो, मुंहिंजी अखियूं इस्तेमालु कयो, मुंहिंजा हथ इस्तेमालु कयो, कन इस्तेमालु कयो। इहो तव्हांजो, मुंहिंजी दौलत तव्हांजी आहे। मां पंहिंजो पाण खे तव्हांजे हवाले करे छॾियो आहे। परमेश्वर खे इहो ॿुधाइणो हूंदो आहे कि असांखे छा खपे। मूंखे छा पसंदि आहे जेको मसीह में लिखियलु आहे, जेको पौलुस मुहैयो चए थो कि असांखे उन ॻाल्हियुनि ते ओतिरो ई ध्यानु ॾियणु खपे, पैसनि सां मदद करणु खपे, पर उहो पाण खे बि ॾींदा आहिनि। प्रभु चवंदा आहिनि, अॼु सुबुह जो मां परमेश्वर खां पुछियो कि उहो मूंखां कुझु कमु कराइणु चाहिनि था। इहो पुछण खां पहिरीं मां 2 दफ़ा सोचियो। थी सघे थो उहो मुमकिन कान हुजे। जेके उहो चवनि, अॼु सुठो जवाबु मिलियो, आनंद वठो। कंहिंखे ख़बर सुभाणे छा थींदो। तव्हां मूंखे ॿुधो था न? मूंखे ख़बर आहे कि तव्हां सभु सोचींदा हूंदा, ॾिसो मूंखे इहो सभु करण लाइ टाइम लॻंदो आहे, मूंखे सुम्हणो आहे ऐं मूंखे इहो सभु करिणो आहे। सुम्ही पओ, मूंखे उथी करे इहो सभु करिणो आहे। ॾिसो, तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां उहो कंदव जेको करिणो चाहींदा आहियो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जल्दी सुम्हो ऐं सुबुह जो जल्दी उथो। ॾिसो जॉइस, हाणे तव्हां दख़ल अंदाज़ी था कयो। मूंखे कंहिं महिल सुम्हणो आहे, कंहिं महिल जाॻणो आहे, ही मुंहिंजी मर्ज़ी आहे। इहो सच आहे ऐं बाइबल में हिन सां भरियलु आहे। याकूब सुबुह जो जल्दी उथंदा हुया, प्रभु खे ॻोल्हींदा हुया। दाऊद सुबुह जो जल्दी उथी करे प्रभु खे ॻोल्हींदा हुया ऐं हुननि जी आदत हुई ऐं एकांत में वेही करे प्रार्थना कंदा हुया। जीसस सुबुह सवेल उथंदा हुया ऐं हुननि जी आदत हुई प्रार्थना करणु हमेशा। जेकॾहिं तव्हां परमेश्वर सां गॾु टाइम न गुज़ारींदा, तव्हांजो हर ॾींहुं ख़राबु वेंदो। तव्हांजे जीवन में दुख मिलंदा, हुन खां पोइ, हुन खां पोइ, हुन खां पोइ, हुन खां पोइ। कुझु जाम अद्भुत थींदो आहे जॾहिं तव्हां परमेश्वर खे थोरो टाइम ॾींदा आहियो। मुंहिंजो मतिलबु आहे कि तव्हांखे 2 कलाक न ॾियणा आहिनि, तव्हांखे बसि ख़ाली 10 मिंट ॾियणा आहिनि, जेको मां चवां थी ऐं तव्हां चाहियो था। मूंखे विश्वास आहे कि तव्हां परमेश्वर सां गॾु गुज़ारियल वक़्तु फ़ाइदे वारो लॻंदो ऐं तव्हां टाइम कढंदव बि वरी हुन लाइ। दफ़्तर में पंहिंजे साथियुनि सां गॾु मज़ाक़ करण जे बजाए रोटीअ खां पोइ, छुटीअ खां पोइ किथे अकेले वञी करे वेही रहो ऐं परमेश्वर सां गॾु टाइम बितायो। पर मूंखे कीअं ख़बर पए कि दफ़्तर में छा थो थिए? मुंहिंजो मुड़ुसु कई सालनि ताईं ट्रैफ़िक खां बचण लाइ दफ़्तर जल्दी हली वेंदो हुयो। होॾे जल्दी पहुची करे हुते टाइम गुज़ारींदो हुयो, बाइबल पढ़ंदो हुयो ऐं रोटी जे वक़्तु ॿाहिरि हली वञी करे जॾहिं उहा सेवकाई में हुआ। तव्हां हिन वक़्तु जेको कयो था उन सां इहो ई थो तय थिए कि तव्हांजे भविष्य लाइ कहिड़ा दरवाज़ा खुलंदा ऐं तव्हां पंहिंजी आत्मिक वफ़ादारी ॾेखारणु शुरू करे छॾियो, आत्मिक कपिड़ा पाइणु शुरू करे छॾियो, आत्मिक दुनिया में नंगो घुमणु बंदि कयो।
हिकु आदत विझो। लुक 22। उणतालीह में लुक 22:39 में उहो ॿाहिरि निकिरी करे पंहिंजी रीतीअ जे अनुसार जैतून जे पहाड़ ते वियो। आदत। छो त तव्हांखे इहो करण जी आदत कान्हे, पोइ शुरूअ में हिन जी मुश्किल थींदी, पर अगरि आदत पइजी वई, तव्हां इहो न कंदव त तव्हांखे परेशानी थींदी। तॾहिं उहो ॿाहिरि निकिरी करे पंहिंजे रीतीअ जे अनुसार जैतून जे पहाड़ ते वञो ऐं उन लाइ हुन जा चेला पुठियां पुठियां हुते पहुची करे चए तो प्रार्थना कयो ऐं बिल्कुलु परीक्षा में आयो। असांखे ख़बर आहे तव्हांजी ईमानदारी कहिड़ियूं आहिनि ऐं तव्हांजी कमज़ोरियूं कहिड़ियूं आहिनि। हिन इंतज़ार में न हुजो कि हिकु दफ़ो वरी लालच में अची करे गोॾा टेके करे मुश्किल में पई करे पोइ प्रार्थना करे करे चओ कि जॾहिं लालच अचे त तव्हां उन में असांखे न फासाइजो ऐं रहमत कजो। आमीन। पहिरीं खां प्रार्थना शुरू करे छॾियो। यीशु चेलनि खां इहो ई कराइण जी कोशिश कनि पिया कि प्रार्थना कयो, तव्हां परीक्षा में न पओ, चेलनि जो कठिन टाइम अचण वारो आहे। उहे सोचनि पिया जेतिरो पाण खे सम्झायो तव्हांखे प्रार्थना करणु खपे। तव्हांजे लाइ ज़रूरी आहे तव्हांखे हिकु ॿिनि कलाकनि में परमेश्वर खां मदद मिले। बाइबल जे अनुसार जॾहिं उहे प्रार्थना कनि पिया, चेला सुम्ही पिया। उहे परमेश्वर जी इच्छा पूरी करण लाइक़ु हुया। हुननि ते दबाव हुयो परमेश्वर जी इच्छा पूरी करणी आहे कि न। परमेश्वर जी इच्छा सां जाम दूर पिया वञनि, वरी बि उहे करण लाइक़ु हुआ। 3 दफ़ा आमीन। जेकॾहिं रोटी तव्हां लाइ परीक्षा आहे त तव्हां इंतज़ार में न रहो, बीहो 3 प्लेटूं साफ़ करण खां पोइ तव्हांजी प्रार्थना कंदासीं। हर टाइम हुन लाइ प्रार्थना कयो। सुबुह जो चओ परमेश्वर हिन खां मूंखे मुक्त करायो। इहो केतिरो मुश्किल ऐं अजीब आहे कि मुंहिंजो खाइण ते कब्ज़ो न आहे। मां प्रार्थना कंदी आहियां परमेश्वर तव्हांजी शक्ति लाइ जॾहिं मां रोटी खाइण वियां थी तॾहिं मां होतिरो ई खावां जेतिरो मुंहिंजो पेट आहे ऐं मां बस कई। मां न चाहींदी आहियां कि हिकु गुलाब ॼमूं जो मूं ते कब्ज़ो हुजे। मां हिकु केक जे कब्ज़े में नथी रहणु चाहियां। सुबुह जो चओ परमेश्वर हिन खां मूंखे मुक्त करायो। इहो सच आहे। चाहे उहो जेको बि हुजे, तव्हांजी कमज़ोरी खे ॾिसो। मां रोज़ पंहिंजे वात लाइ प्रार्थना कंदी आहियां। हर रोज़ परमेश्वर मूं ते नज़र रखो, कॾहिं मां पंहिंजी जिभ सां तव्हां लाइ कुझु ग़लति न चवां। मुंहिंजे वात मां निकिरण वारा शब्द, मुंहिंजे दिलि में अचण वारा वीचार अहिड़ा हुजनि प्रभु खे वणनि। मां वधीक ख़राब ऐं कठोर ॻाल्हियूं नथी चवणु चाहियां। मूंखे ख़बर आहे इहो मुंहिंजे लाइ कमज़ोर ॻाल्हि थी सघंदी आहे, छाकाणि मां जल्दी बेकाबू थी वेंदी आहियां। कोई सम्झे थो मां छा थी चवां? मूंखे हुन टाइम जाम ॻाल्हाइणो पवंदो आहे जॾहिं मां मथे थींदी आहियां। हिन जे अलावा मां ॻाल्हाईंदी आहियां परमेश्वर मूंखे चए हिन करे परमेश्वर मां हर रोज़ इहा प्रार्थना कंदी आहियां। हर रोज़ प्रार्थना कयो कि तव्हां परीक्षा में न पओ। मूंखे ॿुधायो कंहिंखे ख़बर आहे पंहिंजी कमज़ोरियूं। मुंहिंजो मतिलबु आहे यदि तव्हांखे ख़बर आहे कि तव्हांजी मर्ज़ी न हले त पोइ पाण खे दया जी लालच ॾिनी हुन लाइ प्रार्थना कयो। यदि तव्हां में पैसा ख़र्च करण जी कमज़ोरी आहे पर तव्हांखे कान आहिनि त हर रोज़ हुन लाइ प्रार्थना शुरू कयो। मां तव्हांखे सच थी चवां, अगरि तव्हां रोज़ हुन बारे में प्रार्थना शुरू कंदव जंहिंजे करे तव्हांखे लालच ईंदी आहे, पोइ अचण जे करे तव्हां में शक्ति ईंदी आहे, हुन खां परे न रही सघिबो आहे। यीशु छो सुबुह जल्दी उथिया? हुन ॾींहुं हुननि खे जल्दी उथण जी जाम आदत हुई। उहो ॿाहिरि विया, हुननि प्रार्थना कई। उन परीक्षा में हुननि खे ख़बर हुई परीक्षा थियणी आहे ऐं हुननि चयो मूंखे ख़बर आहे परमेश्वर थी सके त तव्हां इहो कजो, इहो प्यालो मूंखां परे कजो। हिन परिस्थिति में मां नथो गुज़रणु चाहियां। बाइबल में लिखियलु आहे कि उन्हनि कीअं हेतिरो तनाव हुयो हुन जे जीवन में। हुननि जे पसीने में खून जी बूंद टपकी, पर तॾहिं बि उहे चवण लाइक़ु हुया तव्हांजी इच्छा पूरी थिए, मुंहिंजी न।
प्रार्थना कंदा रहो, प्रार्थना कंदा रहो, लगातार प्रार्थना कंदा रहो। दूतन हुननि खे अच्छी ताक़त ॾिनी। हू हालेलुया। चऊं न 8 में मां तव्हांखे हिकु मज़ेदार ॻाल्हि चवां थी। तव्हां कुझु चई करे सोचियो आहे कि प्रभु काश मां इहो न चयो हुजे हा। हाणे अॻियां ध्यानु ॾियो। चऊं न 8 में जॾहिं सभु पंहिंजे घर विया, यीशु जैतून जे वण ते वियो। पोइ सुबुह जो वञी मंदर में ऐं पोइ मां जाम माण्हुनि जे जीवन में दख़ल अंदाज़ी थी कयां। मूंखे ख़बर आहे हिन टाइम ते दख़ल अंदाज़ी करणु सही न आहे। पोइ सुबुह जो वरी मंदर में आयसि। सभु माण्हू हुन वटि आया। उहो हुननि खे उपदेश ॾियणु लॻो। जॾहिं हिकु स्त्री फरीसी खे व्यभिचार करण में पकड़जी वई, हुन जे विच में यीशु चयो त हे गुरु, उहा व्यभिचार करण में पकड़जी वई आहे। व्यवस्था में मूंसां असांखे आज्ञा ॾिनी आहे कि हुन माईअ जे मथां सभु पथराव कनि। सो त तूं हुन माईअ जे विषय में छा थो चवणु चाहीं? हुननि हुन खे परखण लाइ हीअ ॻाल्हि चई कि इल्ज़ाम जो ख़बर पए। वैसे हिते छा थो थिए? व्यवस्था जे अनुसार हुन खे पथर सां मारणु खपे, पर यीशु सेखारनि पिया करुणा, प्रेम ऐं क्षमा जे बारे में। यीशु ॾिसणु चाहिनि था तव्हां हिन मां कीअं था बचो। यदि तव्हां चवंदव हिन ते रहमत थिए ऐं माफ़ कयो, तव्हांजो मतिलबु आहे हिन खे माफ़ कयो, क्षमा ॾियोसि, पोइ तव्हां इहो नियम तोड़ींदव जंहिंजे अनुसार हिन खे पथर हणणु खपे। पर जेकॾहिं तव्हां चवंदव कि हिन खे पथर हणो, पोइ तव्हां हुन जो बिल्कुलु उल्टो था कयो जेको तव्हां सेखारींदा आहियो। हाणे तव्हां छा करण वारा आहियो? यीशु असां हुननि जी चतुराई समझदारी ॾिसूं था, पर यीशु झुकी करे ऐं हुननि पोइ इहो कयो, आंगुर सां ज़मीन ते लिखण लॻा। मूंखे विश्वास आहे त उहे ॿुधण लाइ इंतज़ारु पिया कनि। हुननि कुझु अॻियां कयो न, पर उहो इंतज़ारु पिया कनि कि छा थियण वारो आहे। अचो अॻली आयत पढ़ूं था। जॾहिं उहे हुननि खां पुछनि था त हुननि खे सिधो थी करे हुननि चयो त तव्हां मां जेको निष्पाप आहे उहो पथर हणे हुन माईअ खे। सभिनीनि खां पहिरीं हिन करे इहो चई करे हुननि इहो व्यवस्था पूरी कई ऐं पंहिंजी शिक्षा ते अमल कयो। मां न मञींदी आहियां कि हुननि खे जवाब हूंदा ऐं जल्दी उथी करे वण ते विया हूंदा, जैतून जे पहाड़ ते विया हूंदा। ॾिसो, मूंखे हिकु ॻाल्हि ते विश्वास आहे। तव्हांखे ख़बर आहे मूंखे हर ॾींहुं हिकु फ़ैसिलो करणो पवंदो आहे। ॾिसो, जॾहिं कोई माण्हू मूं वांगुरु टीवीअ ते ईंदो आहे त तव्हां जिते वेंदा आहियो कोई माण्हू तव्हांखे सुञाणींदो आहे ऐं हुन मां कुझु माण्हू मूंखे चवंदा आहिनि कुझु। हुननि जे मुक़ाबले जाम घटि माण्हू हूंदा आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे कि मां इहो करणु चाहियां थी, पर मूंखे वर्ताव करणु ज़रूरी आहे। उहो इहो न कि मां नथी करणु चाहियां, ऐं इहो सच आहे कि मां सरल जीवन नथी जी सघां। मां अहिड़ो जीवन जीअणु चाहींदी आहियां जीअं मां सेखारींदी आहियां ऐं मां जीअं माण्हुनि खे जीअण लाइ चवंदी आहियां। मूंखे हिन जी जानकारी न हुजे हा अगरि मां परमेश्वर सां गॾु टाइम न गुज़ारियां। मूंखे उहो तरीक़ो न ख़बर हुजे हा अगरि मां परमेश्वर सां गॾु समय न गुज़ारियां। मूंखे पाण खां डपु लॻंदो आहे। मुंहिंजे ख़्याल खां तव्हांखे बि ॾकणु खपे। सुबुह जो जल्दी उथी करे सभिनीनि खां मुश्किल कमु निपटाए वठो। हुनखे रुकावट न थियणु ॾियो। ईअं न थिए कि सॼो ॾींहुं तव्हांखे चुनौती ॾिए ऐं तव्हां ॾको। अलॻि अलॻि माण्हुनि जी अलॻि अलॻि पसंदियूं नापसंदियूं हूंदियूं आहिनि। यदि तव्हांखे राशन जी दुकान ते वञणु नफ़रत आहे कि तव्हां उथो, सुबुह जो तयारु थियो, राशन जी दुकान ते वञो ऐं घरु अचो। घरु वठी अचो राशन। आमीन। दाऊद सुबुह जल्दी उथियो जेॾीं हुन गोलियत खे मारियो। ध्यानु ॾियो, तव्हां पंहिंजे दुश्मन खे मारे न सघंदा आहियो हंध ते पई करे। ओ हेलो, मुंहिंजो वस नथो हले। मां सुबुह जो उथी नथो सघां। ठीकु आहे, इहो कयो। जॾहिं बि तव्हां उथो तव्हांजी सुबुह आहे। अगरि तव्हांखे सुबुह जो 10 बजे जाॻणो आहे त उहो तव्हांजी सुबुह आहे, पर तेॾी महिल तव्हांजी ज़रूरत आहे कि तव्हां पंहिंजे ॾींहं जी शुरूआति परमेश्वर जे नाले सां कयो ऐं इहो तव्हांखे जाणी बुझी करे करणो खपे। तव्हांखे हिकु फ़ैसिलो करणो आहे, अॼु जो ॾींहुं जेको प्रभु ठाहियो आहे मां हिन जो पूरो आनंद वठंदसि। शैतान जे साम्हूं इहो ऐलान करे छॾियो, जेको आनंद जो ॾींहुं आहे मां हिन जो आनंद वठंदसि।
मां पंहिंजी धार्मिकता पायां थो। मूंखे ख़बर आहे कि मां मसीह में केरु आहियां। मां पंहिंजी शांती पायां थो। यीशु पंहिंजी शांती ॾिनी आहे। मां अॼु परेशान न थींदमि यदि सभु कुझु मुंहिंजे मसीह सां थींदो। मां आत्मा जी तलवार इस्तेमालु करण वारो आहियां। मां पंहिंजे मुंहं सां परमेश्वर जो वचन चवण वारो आहियां। मां विश्वास जा कवच पाइण वारो आहियां। मां उद्धार जी टोपी पाइण वारो आहियां। मां प्यार करण वारो आहियां। हिन में टाइम न लॻंदो आहे, हिन करे तव्हां सॼे ॾींहं जी तयारी करे छॾियो। तव्हां सुबुह उथंदा आहियो, तव्हां परमेश्वर खे ॻोल्हींदा आहियो, छोकी तव्हांजो इहो मञणु आहे। इसराइल सुबुह जल्दी उथंदा आहिनि ऐं पंहिंजो मनन कठा कंदा आहिनि। उहे सुबुह जो किरंदा आहिनि ऐं उन जे पिघलण जो इंतज़ारु कंदा आहिनि, छोकी त पोइ हुनखे ॿियनि ॾींहंनि ताईं कुझु न मिलंदो आहे। उहे उथी करे पंहिंजा बासण खणी करे ॿाहिरि वेंदा आहिनि ऐं उहे जल्दी हुनखे सम्झंदा आहिनि। मां मञींदी आहियां कि मुंहिंजो विश्वास आहे, न कि हिते बल्कि शायदि दुनिया में कई हज़ार माण्हू हूंदा या टीवीअ में ॾिसण वारा माण्हू हूंदा जंहिंजे लाइ मां हाणे ॿुधाइण वारी आहियां, हुननि जी समस्याउनि जे बारे में ऐं हालतुनि लाइ बि। ईअं न आहे कि तव्हांखे ख़बर कान आहे कि तव्हांखे छा करिणो आहे, पर ईअं लॻंदो आहे असांखे हुनखे करण जी शक्ति कान आहे। उहे जेके प्रभु जो इंतज़ारु कंदा आहिनि हुननि खे शक्ति मिलंदी आहे। उहे पंहिंजे पंखनि सां बाज जे मथां उॾामंदा आहिनि, पर भॼंदा आहिनि, थकजंदा कान आहिनि। मुश्किल कम सां पहिरें निपटणु खपे। इब्राहिम हुन ॾींहुं जल्दी उथंदो जॾहिं परमेश्वर हुनखे पंहिंजे इकलौते पुट जो बलिदान वठण लाइ चयो। मां हुजां त अहिड़े ॾींहं ते पंहिंजी निंड ई न खुलियां। बाइबल जे अनुसार उहे सुबुह जो जल्दी उथिया। मुंहिंजो मतिलबु, अगरि उहो सुबुह जो जल्दी जाॻंदा हुजनि हा, सुबुह जल्दी उथी करे, चाहे उहो तव्हांजी जल्दी सुबुह थी आहे, परमेश्वर जे साम्हूं धार्मिक ज़रूरी आहे। बाइबल में इहो न लिखियलु हुजे हा कि मन जी तयारी कयो। पंहिंजी ॿुधी खे ठाहियो। मां नथी चाहियां कि तव्हां सभु भुलाए छॾियो जेको मां तव्हांखे ॿुधायां थी। रोज़ सुबुह जो उथी करे कुझु मिंट पंहिंजो पाण खे ॾियो। हिन लाइ तव्हांखे पाण सां ॻाल्हाइणो ई पवंदो। कुलुसिया 3:1-3 जे अनुसार स्वर्गीय शयुनि ते ध्यानु लॻायो ऐं पंहिंजी ॿुधी ठाहियो। पतरस 4:1 जे अनुसार पाण खे हिकु सही सोच सजायो ऐं तव्हांखे परमेश्वर खे ख़ुशि करणो ई पवंदो। लिखियलु आहे, पाण खे सही सोच सां संवारे कयो। पहिरें खां सोचे वठो, चाहे अॼु मूंखे परमेश्वर लाइ कुझु बि करणो पए, मां उहो करण लाइ तयारु आहियां ऐं मां बलिदान ॾींदमि। मां परमेश्वर खे ख़ुशि करण लाइ उहो कंदमि। मां शांती प्रिय ठहंदमि ऐं शांती क़ाइमु करण वारो ठहंदमि ऐं हमेशह ख़ुशि रहंदमि। मां कंहिं बि ॻाल्हि ते अड़ी न कंदमि ऐं समझोतो कंदमि। तव्हांखे ॾिसी करे लॻे नथो कि तव्हां कुझु सम्झो कान था। जीअं ऐं सभिनीनि खां ज़रूरी ॻाल्हियूं जेतिरो थी सघे सभिनीनि खां भलाई कयो ऐं हमेशह इहो ई सोचींदा रहो। तव्हांखे इहो सोचणो आहे ऐं फ़ैसिलो करणो आहे कि जेके तव्हां मिलंदव हुन जी तारीफ़ कंदव। कोई सुठी ॻाल्हि ॻोल्हियो जेको तव्हां हुननि खे चई सघंदा आहियो। असां अक्सर सोचींदा आहियूं, ओ इहा जाम सुठी ड्रेस आहे ऐं तव्हांजा वार जाम सुठा आहिनि, चओ था न, पुछो था न। जेतिरी तारीफ़ माण्हुनि जी कंदव ओतिरो सुठो लॻंदव। अॼु तव्हां इहो फ़ैसिलो करे वठो कि अॼु खां पोइ जेके बि मिलंदव हुन जी 5 दफ़ा तारीफ़ कंदव। ॿी लाइन में माण्हू वेठो आहे, हुनखे इहा ॻाल्हि जाम वणी। तव्हांखे ख़बर आहे केतिरी शयूं टुटण खां बची वेंदव जेकॾहिं तव्हां इहो कंदव। सिर्फ़ु एतिरो ई न, माण्हू हुन ॻाल्हियुनि खे अपनाईंदा जेके तव्हां हुननि खे चओ था ऐं उहे बि तव्हांखे ख़ुशि कंदव। तव्हांखे पंहिंजी नापसंद शयुनि जी शिकायतूं बि न कंदा। केरु मूंखे ॿुधी रहियो आहे?
मां हाणे हिन इच्छाऊं ऐं भावनाउनि द्वारा न जीअंदी आहियां। मां कुझु कमु करण जो फ़ैसिलो कयो आहे। मां इहो फ़ैसिलो कयो आहे, मां जीवन जो आनंद वठंदमि। मां शांती प्रिय करे रहंदमि। मां बंधन में जीवन न जीअंदमि। ऐं कोई आज़ादु थी सघंदो आहे त उहो आहे मां। ध्यानु ॾियो कि तव्हां जाम घटि सहन कंदा आहियो। तव्हां बंदि करे छॾियो सहन करणु, सहन करणु, सहन करणु। तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ खे परमेश्वर जी मर्ज़ी ठाहियो। जेकॾहिं ॿ माण्हू पाण में राज़ी न हुजनि त उहो पाण सां गॾु हली सघंदा, हिक ॿिए सां गॾु। आमीन। जेसिताईं मौक़ो मिले सभिनीनि सां भलाई कयो। अॼु मां तव्हांखे चैलेंज ॾियां कि तव्हां रोज़ सोचियो कंहिंजे लाइ जंहिंजे लाइ तव्हां आशीष थी सघो। कोशिश करे सभिनी लाइ सुठो सोचो। तव्हांखे पंहिंजे घर में नज़र हणण जी ज़रूरत आहे। तव्हांजे घर में हेतिरी शयूं आहिनि। मां अॼु सुबुह जो हिकु ब्रेसलेट ॾिनी, कंगण ॾिनो। मां हिते पुठियां हिकु छोकिरीअ खे चयो, उहा सिक्योरिटी में कमु कंदी आहे। मां हुनखे चयो, तुंहिंजा वार ॾाढा सुठा आहिनि। सच थी चवां। मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, में। ठीकु आहे। रोज़ सुबुह जो उथी करे तव्हांखे वचननि जो इक़रार करणु खपे। परमेश्वर जे वचन जो इक़रार रोज़ जोर सां ऐं पंहिंजे भविष्य जे बारे में सोचो। वैसे तव्हांजी हिन ॻाल्हि जो छा मतिलबु आहे? तव्हां हर शइ लाइ कुझु बि ॻाल्हाइणु बंदि कयो जीअं उहे आहिनि। उहे उन ॻाल्हियुनि लाइ ॻाल्हाइणु शुरू कयो। जेकॾहिं तव्हां सुठी निंड नथा कयो त तव्हां इहो हर घड़ी चवणु बंदि कयो, मूंखे सुठी तरह निंड नथी अचे, मूंखे गहरी निंड नथी अचे। मूंखे गहरी निंड न ईंदी आहे। मूंखे निंड जी सख़्त ज़रूरत आहे। मूंखे सच में निंड न ईंदी आहे। तव्हां राति जो सुठी तरह न सुम्हिया आहियो। पंहिंजो मुंहुं बंदि कयो। पोइ जॾहिं बि मौक़ो मिले तव्हां परमेश्वर सां गॾु ॻाल्हायो। तव्हां तेज़ आवाज़ में चयो, शैतान खे ॿुधायो कि मूंखे सुठी निंड आई। मूंखे विश्वास आहे मां रोज़ राति जो सुठी निंड कंदी आहियां। रोज़ राति जो मूंखे जाम सुठी निंड ईंदी आहे। मूंखे हाणे निंड थी अचे। तव्हांखे ख़बर आहे अॼु मां सोचां पई, असांखे हिकु कमु करणो आहे। असांखे सच ॿुधणो आहे। चरापिया जी ॻाल्हियूं जेके असां ॻाल्हायूं था ऐं जेका ॿिया माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, तॾहिं असांखे परमेश्वर जी करुणा मिली सघंदी आहे। आमीन। पंहिंजे ॾींहं जी सही शुरूआत कयो। दूत परमेश्वर जा वचन सुठी तरह ॿुधंदा आहिनि। वचन 103:20 में जॾहिं तव्हां वचन ॿुधंदा चवंदा आहियो, दूत सावधान थी वेंदा आहिनि। ही कोई असांखे कुझु करणु ॾिए थो की न? हा। तव्हां मां शायदि कंहिंखे 20 दूत मिलिया हूंदा ऐं तंग कयो हूंदो। उहे सभिनीनि खां उभरे चकिया आहिनि, दूत आहिनि संसार में, छोकी तव्हां हुनखे कुझु न चवंदा आहियो जेके उहे कुझु चवंदा आहिनि। मां उमेद कंदी आहियां कि अॼु मूंसां कुझु भलो थिए। मां सुठे समाचार जी उमेद कंदी आहियां। मूंखे उहे सभु समाचार मिली चुका आहिनि जेके मां जीवन में चाहींदी हुयसि। मूंखे यादि आहे घंटी वॼी ऐं बुरी ख़बर मिली। जेकॾहिं मूंखे बुरी ख़बर मिले थी त मां तयारु आहियां, छाकाणि त मां पहिरियों ई फ़ैसिलो करे चुकी आहियां। मां सभु कुझु करे सघंदी आहियां। इहो आलसी माण्हुनि लाइ कान आहे, छोकी आलसी माण्हू 10 दफ़ा अलार्म बंदि कंदा आहिनि। हाँ, हे प्रभु,
यादि रखो जॾहिं तव्हां मूंखे हिते ॾिसंदा आहियो मां 2-3 कलाक परमेश्वर सां मिली चुकी हूंदी आहियां। मुंहिंजी ॻाल्हियुनि सां तव्हांखे मदद मिलंदी आहे, उहे मूंखे हुतां मिलियूं। ऐं इहो कान आहे कि मां रोज़ प्रभुअ सां गॾु वेही करे 3-4 कलाक गपशप कंदी आहियां। ज़्यादातर मौक़नि पर मां इहो महसूस न कंदी आहियां ऐं उहे हुते आहिनि। न मां कुझु ॿुधंदी आहियां। ॻाल्हि सिर्फ़ एतिरी कान आहे जॾहिं असां परमेश्वर खे ॾींदा आहियूं उन्हनि खे असां पंहिंजे जीवन में ॾिसंदा आहियूं। ॾिसो, मां तव्हां में उत्साह पैदा करणु चाहींदी आहियां परमेश्वर सां ॻाल्हाइण ऐं हुननि जो मार्गदर्शन वठणु। वचन 5:3 जे अनुसार हे चयो आहे, सुबुह जो मुंहिंजी आवाज़ तोखे ॿुधणी आहे। मां सुबुह जो प्रार्थना कंदी आहियां, तुंहिंजो इंतज़ारु कंदमि कि तूं मुंहिंजे दिलि में ॻाल्हाए। यादि रखो, मां तव्हांखे परमेश्वर सां गॾु टाइम गुज़ारण लाइ थी चवां। हुनखे पंहिंजे ॾींहं जो हिसो ठाहियो। इहो मुमकिन आहे ऐं इहो थी रहंदो आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्रीअ लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं।